नाज़रीन, हैदराबाद में अवेस इंस्टीट्यूट पारां लगायल 4 ॾींहंनि वारी कपिड़े वारी नुमाइश पंहिंजी पुॼाणी ते पहुती, जंहिंमें वॾे अंग में माण्हुनि कपिड़नि जी ख़रीदारी कई। ॾिसूं था ही रिपोर्ट। नालो वर्धा है, मां टेक्सटाइल डिज़ाइन जी टीचर आहियां। ठीकु आहे सर, माशाल्लाह 4 ॾींहं असांजा ॾाढा ज़बरदस्त गुज़रिया ऐं तव्हांजो चैनल असां सां ॾाढो कोऑपरेट पियो करे। 4 ई ॾींहं असांखे कवरेज ॾिनो, असांखे ॾाढो तव्हां सां सुठो लॻो त तव्हां असांजे ॿारनि खे प्रमोट पिया कयो। 4 ॾींहं तव्हां लगातार असांजे ॿारनि खे टेक्सटाइल जे प्रमोट कयो आहे। तव्हांजो ॾाढो ॾाढो शुक्रिया अदा थी कयां। आयल हुसैन, मॉनिटरिंग ऑफिसर प्राइवेट स्कूल्स हैदराबाद डिवीज़न। इते अवेस इंस्टीट्यूशंस हैदराबाद में जो ही अॼु इन्हनि 4 ॾींहंनि जो प्रोग्राम कयो आर्ट्स के हवाले से, टेक्सटाइल एंड आर्ट्स के हवाले से, इन्हनि ॾाढी सुठी हिकिड़ी एग्ज़िबिशन लगाई आहे। तव्हांखे ख़बर आहे जीअं त कोविड जे करे ॾाढो हिते असां जेको आहे सो घरनि में वेही वियासीं, अहिड़ी का एक्टिविटी थी न आहे जेकी ॿार बि उन में अचनि ऐं टीचर्स बि अचनि ऐं जेको आहे सो माण्हू अची ॾिसनि ऐं सिखनि। हिननि ॾाढा सुठा प्रोजेक्ट ठाहे ऐं जेको अवेस इंस्टीट्यूट में हिन प्रोग्राम कयो। ऐं एप्रिशिएट थो कयां अवेस साहब खे, उन जी पूरी टीम खे, मैडम वर्धा खे, उन जी पूरी टीम खे। अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल खे करणु खपे। अहिड़ो प्रोग्राम हैदराबाद डिवीज़न में आऊं सभिनी स्कूलनि खे इहो चवंदुसि त तव्हां बि अरेंज कयो ऐं इहा एक्टिविटी पंहिंजो करायो पंहिंजे स्कूलनि में। प्लस में इहो ट्रेनिंग सेंटर बि आहे हिननि जो। त आऊं त सभिनि खे चवंदुसि त तव्हां अचो हिते ॾिसो ऐं हिन स्कूल मां, हिन इदारे मां, ट्रेनिंग सेंटर मां तव्हां फ़ाइदो वठो। मुंहिंजो नालो पीर अवेस आहे ऐं असांजो 4 ॾींहंनि जो एग्ज़िबिशन हो टेक्सटाइल जो थीसिस जो। सो माशाल्लाह ॾाढो सुठो असांखे एप्रिशिएट माण्हुनि कयो। हैदराबाद जे माण्हुनि ॾाढो एप्रिशिएट कयो। इलाही माण्हू विज़िट करण आया, स्कूल, यूनिवर्सिटी, कॉलेजिस मां, टीचर्स, स्टाफ सभु आया असां विज़िट करणु। इवन हैदराबाद खां ॿाहिरि खां माण्हू आया असां विज़िट कयो, त ॾाढो सुठो बहितरीनु रहियो। I'm principal there, and today I'm here just for art and textile designing, and they have invited me and they have done a wonderful work here. And Miss Vardha, and I would like to appreciate Miss Vardha and all of the team that has done a wonderful work here. And I would like to congratulations to all of participants that have done here a wonderful job.